बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हांजी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां जिथे हुजो शाल शाद ऐं आबाद रहो, हमेशा मुस्कराईंदा रहो, खुशबाश हुजो। दोस्तों, अलफ़ लैला सीरीज़ 51 क़िस्तूं तव्हांजे ख़िदमत में पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी 52 क़िस्त तव्हांजे ख़िदमत में, इन उमेद सां त ज़रूरु तव्हांखे पसंदि ईंदी। दोस्तों, कल्ह की क़िस्त में तव्हांखे ॿुधायोसीं त ज़ुल्मकान शहज़ादो नुज़रज़मा पंहिंजे मुड़ुस सां ऐं ज़ुल्मकान पंहिंजो भाउ जेको हुयुसि हिते मिलिया बि, हाणे बगदाद वञनि पिया। जेॾीमहिल वेझो पहुता त वॾो हिकिड़ो लश्कर ॾिठुनि। उन लश्कर जॾहिं वेझो आयो त पुछा कयनि त ख़बर पियनि त बादशाह उमर बिन नैमान उहो ज़हर विघे मरी वियो आहे। ज़हर उनखे आयो, उहो मरी। हे जेका 5 साल पंहिंजे पीउ खां जुदा हुई, हो बि पंहिंजे पीउ खां जुदा हुयो। पीउ बि हिननि जे इंतज़ार में हुयो। हिकिड़ियूं उमेदूं खणी निकिता हुआ, पर मतिलबु उहे सभु उमेदूं हिननि जूं रायगान वयूं। रोज़ु राड़ो थी वियो, ॿिन्ही लश्करनि में रोज़ु राड़ो थी वियो। हाणे जेको हे नुज़रज़मा जो मुड़ुसु हुयो, उन हुननि सां ॻाल्हायो। उनखे ॿुधाइनि त उन खां ॿुधाए निकिरी वई त भणाई असांजो सफ़र ई अजायो थियो, केॾी उमेद करे निकिता हुआसीं। सभु रोअनि पिया। ख़बर पियसि त बादशाह जो ख़ासि वज़ीर दंदान वज़ीर जेको हुयो, उहो बि इन लश्कर सां गॾु आहे। हिन चयो त मां उन सां मिलंदुमि। वज़ीर खे नियापो मिलियो। वज़ीर इजाज़त ॾिनी त अचे मूंसां मिले। फ़िलहालु वज़ीर जे लाइ एमरजेंसी में हिकिड़ो तंबू हणाइनि। वज़ीर उन तंबूअ में अंदरि वेठो, मां नशान सां थी वेठो। बगदाद जो वज़ीर हुयो। हे नुज़रज़मा जो मुड़ुसु इहो बि अची वज़ीर सां मिलियो। ॿुधाईंसि त मां दमश्क जो जेको अमीर आहे शरकान, उन जो ख़ासि अमीर आहियां। मां उन जे पारां सूखड़ियूं ऐं दमश्क जो ॾनु उहो खणी आयुसि पे। ख़बर पई त बादशाह सलामत हिन दुनिया में न आहिनि। वज़ीर जो हिन जे वातां ॿुधो त वज़ीर वफ़ादार वज़ीर हुयुसि। वज़ीर खे बि ॾाढो ॾुख थियो। हिन खे ॿुधाई त वज़ीर खे ज़हर आयो आहे, उहो हिनखे बादशाह खे ज़हर आयो आहे। ख़बर नथी पई त कीअं ज़हर आयो अथसि। मतिलबु बादशाह त वियो गुज़ारे। बादशाह जे लाॾाणे खां पोइ मुल्क में ॾाढी बग़ावत थी वई। त बादशाह कंहिंखे कयूं? एतिरे क़दुरु जो ईअं सम्झ त लड़ाईअ जहिड़ियूं कैफ़ियतूं पैदा थी वयूं। पोइ जेके ख़ासि अमीर हुया ऐं काज़ी हुया, उन्हनि माण्हुनि खे सम्झायो। अब हाणे फ़िलहालु तकड़ि न कयो, गोड़ शोड़ न कयो। 4 काज़ी वॾा उन्हनि जी शूरा था मुक़ररु कयूं, उहे जेको फ़ैसिलो कनि। फ़ैसिलो इहो बीठो त दमश्क वञूं। काज़ियुनि फ़ैसिलो इहो कयो त भाउ दमश्क वञूं। उते शहज़ादो शरकान दमश्क में हुकूमत वेठो करे, बादशाह जो पुटु आहे, उनखे वठी अचो त उनखे पीउ जे जाइ ते तख़्त ते विहारे। असां ही जेको लश्कर वियो पिए, असां वञूं पिया दमश्क। तव्हां असांखे मिली वियो, असां वञूं पिया दमश्क शहज़ादे शरकान खे वठणु। पर इहो आहे त उते रयत में हिकिड़ो टोलो अहिड़ो बि हुयो जिन आवाज़ उथारियो, जिन घुर कई त न बादशाह जो ॿियो पुटु बि आहे, ज़ुल्मकान, उनजी भेण आहे नुज़रज़मा। इहो आहे त उन्हनि खे 5 साल थिया जो विया हुआ हज ते। अॼु ताईं उन्हनि जी ख़बर न पइजी सघी आहे।
सो माण्हुनि जो इहो हुयो त उन्हनि जी ॻोल्हा कयो, शहज़ादे ज़ुल्मकान खे जेको आहे त तख़्त ते विहारियो। अमीर जो ॿुधी ॻाल्हि त ज़ाल बि हिन सां इहा ॻाल्हि कई त मां बादशाह उमर बिन नहमान जी धीउ आहियां, हे मुंहिंजो भाउ आहे। नुज़रज़मा हिन खे ॿुधायो। हिन खे बादशाह जे गुज़ारे वञण जो त ॾुखु थियो, पर ॿी साइड खां दिलि में ॾाढी ख़ुशी बि थियसि त हाणे ज़ुल्मकान जेको आहे मुंहिंजी घरवारी जो भाउ, उहो बादशाह थींदो त इहो आहे त मुंहिंजी घरवारीअ जी बि थींदी ऐं मुंहिंजी बि जेका आहे सो हुकूमत में अमल दख़ल घणो थींदो। इन पासे ॾाढा खे ख़ुशी बि थी। हिन वज़ीर खे चयो त वज़ीर हाणे ॻाल्हि ॿुध, अलाह ताला जे हर कम में थींदी आहे हिकमत। असांजो मिलणु, तूं वेह पे पंहिंजे ख़्याल सां, असां वेह पे बादशाह ॾे, तूं वेह पे शरकान खे वठणु, पर हे जो रब असांखे मिलायो आहे त इन में बि का हिकमत हुई। हाणे जेको अवाम जी घुर आहे, जेको ॿुधाई त ॿियो बि टोलो आहे, उन्हनि जी घुर आहे त शहज़ादे ज़ुल्मकान खे तख़्त ते विहारजे, पर शहज़ादे जी ख़बर नथी पए। सो ईअं सम्झ त तुंहिंजी उहा जेका तकलीफ़, उहा मुश्किल जेका हुई, उहा मुश्किल ख़तमु थियण वारी आहे। छो जो शहज़ादो ज़ुल्मकान ऐं उनजी भेण उहे मूंसां गॾु आयासीं ऐं हाणे त कमु सफ़ा सवलो थियो। वज़ीर जो ॿुधी इहा ॻाल्हि त वज़ीर ॾाढो ख़ुशि थियो। वफ़ादार वज़ीर हुयुसि, वज़ीर ॾाढो ख़ुशि थियो। हिन खे चई त तोखे कीअं मिलिया, मूंखे ॻाल्हि त ॿुधाए। तोसां गॾु? जी हा, मूंसां गॾु। तोखे कीअं मिलिया? अमीर हिन खे सॼो किसो ॿुधायो, जेको नुज़रज़मा हिन खे ॿुधायो हो। ॿुधाईंसि त हाणे उहा मुंहिंजी ज़ाल आहे। ज़ुल्मकान जो बि किसो हिन सॼो ॿुधायोसि। वज़ीर हिन जी ॻाल्हि ॿुधी, वज़ीर जेके अमीर ॿिया हुयसि हिन सां गॾु लश्कर में, वॾा वॾा, उन्हनि सभिनी खे घुराई। उन्हनि सभिनी खे चई त बाबा हे त वरी ॻाल्हि ई नई थी वई आहे। ईअं सम्झो डबल ख़ुशी। हर को उमेदु लाही वेठो हो त अलाए जेरा हिन लाइ मरी विया, जेरा बि आहिनि ऐं हिन लश्कर में बि आहिनि। सभिनी ॿुधो, सभु ॾाढा ख़ुशि थिया। अजब बि अचेनि पियो त रब जी कुदरत ॾिस, वञूं कहिड़े ख़्याल सां पिया, हेॾे आसिरो ई कोन। हिन महिल ईअं सम्झो ॼण अमीर जी इज़त अची वई। सभु को हिन जी इज़त पियो करे त बादशाह बि हिन वटि आहे, मुस्तक़बिल जो बादशाह, उनजी भेण बि हिन वटि आहे, बाक़ाइदे हिन जी ॼण इज़त अची वई। हाणे अमीरनि पाण में सलाहूं कयूं। सभिनी चयो त बाबा सही आहे, बसि बादशाही जो हक़दार इहो आहे जेको महल ते पियो थो। छो जो हो बि पुटु अथसि, हे बि पुटु अथसि। हाणे जेकॾहिं हे हिते आहे, हिन खे नथा कयूं, हुन खे था कयूं त बग़ावत थींदी। तंहिंजे करे हे जेको पहुतो आहे, बसि बादशाही जो हक़दार इहो आहे। हिते अमीर हिननि खे चयो त हाणे भला मूंखे छॾियो त मां वञा, भला तव्हांजो मुस्तक़बिल जो बादशाह तंबूअ में वेठो आहे, मां वञी भला उनखे ॿुधायां, तव्हांजे अचण जो बि ॿुधायांसि, ख़ुशख़बरी विझांसि त शुरकान जी जाइ ते तोखे बादशाह था बणाइनि। वज़ीर चयसि सही आहे। अमीर उथियो, पर हिन खे हर को हिन महिल जेके ॿिया अमीर वज़ीर हुया, उहे हिन खे हाणे ॼण इहो हिन जी रेस्पेक्ट पिया कनि, हिन खे सिफारिशूं पिया कनि त यार तूं जेको आहे त बादशाह खे चइजांइ त असांजा जेके उहिदा आहिनि उहे बरक़रार हुजनि। हाणे हिन खे मिनथूं पिया कनि त तूं असांजी सिफारिश कजांइ। अमीर हलियो, दिलि में ख़ुशि पियो थिए त भणा वाह जो हे सफ़र भाग वारो थियो। हाणे ज़ाल जी त हूअं बि ख़बर हुअसि त बादशाह जी धीउ आहे, पर हाणे ज़ाल जो अञा मर्तबो इन जे दिलि में वधी वियो, ज़ुल्मकान जो बि मर्तबो वधी वियो।
हाणे शहर खां हिकिड़े ॾींहुं पंध ते पहुता हिन हे आयो हिन अची पंहिंजे नौकरनि खे चयो त बाबा हिते तंबू आलीशान तंबू लॻायो, बादशाही मान जहिड़ा जी कुर्सियूं ऐं मिसाल तख़्त ताज उहे सभु हुते सेट कयो। घरवारी सां अची मिलियो, उहा पंहिंजे भाउ सां वेठी, छो जो हे हुननि खे अलॻि पियो रहे त हुन चयोसि त न असां ॿई गॾु रहंदासीं, ॿिन्ही सां मिलियो। उन्हनि ॿिन्ही खे ॿुधाईं, हे त उते ई वेठा, हे वियो न वञी हुननि सां मिलियो, उन्हनि खे पहिरियों त इहा ख़बर ॿुधाईं त बाबा हाणे सब्रु कयो, तव्हांजो पीउ गुज़ारे वियो। हे बि वॾी आस उमेद खणी निकिता हुआ, हिननि खे बि ॾाढो ॾुखु थियो, रोअणु शुरू खणी कनि। उते ई हिन चयनि त बाबा हाणे ज़ुल्मकान खे चयईं त बाबा अमीर ऐं वज़ीर जेके बि आहिनि उन्हनि सभिनी मुतफ़िक़ फ़ैसिलो इहो कयो आहे त हुकूमत तुंहिंजे हवाले कई, पीउ जे कुर्सी ते तूं वेहंदे। हे रोअनि पिया, भला बाबो कीअं गुज़ारे वियो, हिन चवनि त वज़ीर मूंखे ॿुधायो आहे त ज़हर आयो अथसि, का ख़बर कान्हे। वज़ीर पंहिंजे लश्कर सां गॾु हिते पहुतो आहे, वज़ीर मूंखे ॿुधायो आहे। हिन ज़ुल्मकान खे चयो त बाबा हाणे ॻाल्हि ॿुध, जेको थियणो हो सो थी वियो, हाणे भलो अथई त हे जेका तुंहिंजे लाइ फ़ैसिलो थियो आहे इहो कर मंज़ूरु। जेकॾहिं तूं मंज़ूरु न कंदे त ज़ाहरा ॿी पार्टी त आहे, अवेलेबल आहे, मतिलबु शरकान, ऐं जे उहो थी त पोइ तव्हां पाण सम्झी सघो था जे उहो बादशाह थियो त तव्हां सां जेका हुनजी दिलि ठहियलु आहे उहा तव्हांखे बि ख़बर आहे। हिन ॿिन्ही भाउ भेणनि पाण हिक ॿिए खे निहारे हिन चयो त मूंखे इहा ॻाल्हि मंज़ूरु आहे, जेको मुंहिंजे हक़ में हिननि फ़ैसिलो कयो आहे मूंखे इहो क़बूलु। हिन पुछियो त भला मुंहिंजे भाउ जो उन जो छा थींदो? हुन चयसि त भाउ उहो दमिश्क जो बादशाह लॻो पियो आहे, तूं पंहिंजे बगदाद जो बादशाह थींदे, भला बुख ते हो बि कोन हूंदो, हुनजी बि साॻी इज़त हूंदी। हाजिब जेको अमीर हुयो उन सां हिन जो हा कई, क़बूलु कई इहा ॻाल्हि, हिनखे बादशाही लिबास पाराई। पोइ खई आयो जेको वज़ीर पाण सां शरकान ॾे पियो वञे न, शरकान खे वठणु पियो वञे, उहो बादशाह वारो लिबास हिनखे पाराई, बादशाही खंजर ॾिनईसि। हिनखे चई त हाणे ॿाहिरि हल, सभु अमीर वज़ीर उहे तुंहिंजी बेअत कंदा, तुंहिंजे सलामत आया आहिनि, ॿाहिरि हल। खाधे पीते जा बि हुक्म थी विया, बाबा हेॾां हे जेको वॾो लश्कर हुयो, अमीर वज़ीर त उन में हा न, जेको फ़ौज जो लश्कर आयो पियो, वज़ीर उन्हनि खे बि हुकुम कयो त अचो सभु बादशाह जी बेअत कयो। ज़ुल्मकान साईं बादशाही पोशाक पायूं, शाही तलवार लॻायूं, तख़्त हणी ॾिनईसि, उन तख़्त ते वेठो हुजे। हिन अमीर हिनखे बादशाही घोड़ो ॾिनो, उन घोड़े ते चढ़ियो। ग़ुलाम नौकर चाकर उहे ॿई पासा हिन जे पोयां उहे प्यादा पिया हलनि, तां त लश्कर बि अची वेझो पहुतो, लश्कर वेझो पहुतो, लश्कर इजाज़त घुरी त बादशाह सलामत, हाणे बादशाह थी वियो, बादशाह सलामत इजाज़त ॾे त असां बादशाह जो सलाम कयूं। अमीर हिन खे चयो त हाणे तव्हां वरी तख़्त ते वेहो, कुर्सी संभालियो, त हाणे सभु अमीर वज़ीर आया आहिनि, तव्हांजी बेअत क़बूलु कंदा ऐं तव्हांजो सलाम कंदा। हे साईं वेठो, 10 माण्हुनि जो टोलो अंदरि आयो, चूंड माण्हू जेके थियनि पिया, चङा उहे अचनि पिया।
हे अमीर हिन महिल अमीर जी लय लॻी पई हुजे, माना उनजी मर्ज़ीअ सां पिया माण्हू अचनि, उहो जंहिंखे मोकिले पियो त उहो ज़ुल्म कान ॾे वञे पियो। हिन महिल बादशाही वेस जो पाता पियासीं, बादशाही ताज वग़ैरह, त ईअं सम्झ ॼण मुंहं में शख़्सियत ई हुनजी मटिजी वई, शख़्सियत ई हुनजी मटिजी वई। सभिनी हुनखे डबल मुबारकूं ॾिनियूं, हिकु त मोटी अचण जूं, ॿियूं बादशाहीअ जूं, सभिनी मुबारकूं ॾिनसि, दुआऊं हिन जे लाइ दुआऊं घुरियनि, वाइदो कनि त असां तुंहिंजी नाफ़रमानी कोन कंदासीं। हर को सलाम कंदो, वरी ॿिए दर खां ईंदो पिए, ॿिए दर खां वियो पिए, वरी हुन हिकिड़े दर खां अचनि पिया, ॿिए दर खां सलाम कंदा वञनि पिया। तव्हां त जेके बि चूंड अमीर हुया, चङा चङा माण्हू हुया, उहे सभु सलाम करे विया, सभु सलाम करे विया। हाणे सिर्फ़ु वज़ीर रहियो। वज़ीर अंदरि आयो, अची बादशाह जे अॻियां झुकी सलाम कयो। ज़ुल्म खान उथी ऐं सुञाणेसि पियो, ज़ुल्म खान उथी ऐं इन जी आज्ञा कई त मरहबा वज़ीर, ईअं सम्झ तूं मुंहिंजो वॾो पीउ आहे, तूं मुंहिंजो वॾो पीउ आहे, बाबे सां बि तुंहिंजी वफ़ादारी ही उमेदु आहे त तूं मूंसां बि ईअं ई वफ़ादार रह। अबा उन खां पोइ खाधे पीते जो हुकुम थी वियो, सॼे लश्कर खे खाधो खाराइनि, सॼे लश्कर खे खाधो खाराइनि। खाधो खाई सभिनी मानी टिकी खाधी। हिते हाणे साईं बादशाह थी वियो न ज़ुल्म खान वज़ीर खे चयो, वज़ीर ज़िंदान खे चई त हिन लश्कर खे हुकुम ॾे त 10 ॾींहं हिते तरस, 10 ॾींहं तरस, त मां तोसां ईअं सम्झो त अकेलाई में वेही ऐं कुझु ॻाल्हियूं कयां, हुकूमत जे बारे में बि। हुकूमत जा हेॾी सारी हुकूमत आहे त ज़ाहिर आहे त उनखे सम्झणु, सॼण खे सम्झणु, दुश्मन खे सम्झणु। ऐं ॿियो इहो त मूंखे इहो लॻो पियो आहे दिलि में त मूंखे ख़बर पए त मुंहिंजो पीउ कीअं मारिजी। वज़ीर चयोसि जेको तव्हांजो हुकुम। वज़ीर ऐलान करायो, बाबा लश्कर 10 ॾींहं हिते रहंदो, 10 ॾींहं आराम कयो, पोइ हलंदासीं बगदाद। भले हर को घुमे फिरे, शेर शिकार करे, मतिलबु 10 ॾींहं हिते हूंदा। ऐं वज़ीर चए त भाउ मूं ॾे बि केरु न अचे, छो जो मां बि ईअं सम्झो त बादशाह जे ख़िदमत में हूंदुसि, मूं ॾे बि केरु न अचे, वञी घुमो फिरो। सभु सही बादशाह खे, नए बादशाह खे दुआऊं कंदा ऐं घुमण फिरण में लॻी विया। को शेल शिकार ते, को कीअं। हाणे वज़ीर ऐं बादशाह थिया निवेकला। हिन पंहिंजी भेण खां पुछियो त भला तोखे ख़बर पई आहे, त बाबो कीअं मारिजी वियो? भेण चयसि त न, मूंखे बि ख़बर न आहे। ज़ुल्म खान छा कयो, उते तंबू जेको हुयो उन में विच में हिकिड़ो पर्दो टंगराए भेण खे विहारियईं उते, पाण ॿाहिरि निकिरी आयो उन ई तंबूअ में पर्दे जे ॿिए पासे खां। हाणे वज़ीर खे सॾु करे उनखे चई त हाणे मूंखे ॿुधाए, बादशाह उमर बिन नहमान जो जेको क़तलु थियो आहे उनजो सॼो किसो मूंखे ॿुधाए। वज़ीर चयसि त ए बादशाह सलामत। हाणे ज़ुल्म खान बादशाह हो, चई जॾहिं तुंहिंजो पीउ बादशाह उमर बिन नहमान शिकार तां मोटी आयो, शहर में जो पहुतो, महीनो पूरो गुम हो, तव्हां ॿिन्ही जी पुछा कराई, महल में बि कोन हो, नौकरनि चाकरनि खां पुछा कराइनि, पर तव्हांजी किथां ख़बर न पई। तो हुन खां मोकल घुरी हज लाइ। इते बादशाह खे शक थियो त थी सघे थो तव्हां हज ते विया हुजो।
बादशाह खे ॾुखु ॾाढो थियो, कावड़ बायसि। त मां जॾहिं चयोमांसि त मुंहिंजो न चवणु छो न कयो। ख़ैर हाणे वियो आहे त हाणे कावड़ छा कयां। 6 महीना इंतज़ारु कई त हाणे जॾहिं हाजी मोटनि, जेके काफ़िला अचनि पिया उन्हनि खां पुछा ॻाछा थिए पई, पर किथां बि तुंहिंजी ख़बर न पई। तुंहिंजे वञण खां पोइ ईअं सम्झो साल गुज़रियो त हिकिड़े ॾींहुं दरबार में बादशाह वेठो हुजे, असां वेठा हुजो, हिकिड़ी पौड़ी आहे, पर हुनजे मुहांडनि मां ईअं पियो लॻे त वॾी का इबादत गुज़ार आहे। हुनजे लिबास मां, हलण मां लॻे पियो त वॾी का इबादत गुज़ार आहे। उन सां गॾु 5 कनीज़ूं, नौजवान, सुहिणियूं ऐं अहिड़ियूं सुहिणियूं जो मां तोसां उन्हनि जो तारीफ़ नथो करे बयानु करे सघां। ऐं वॾी ॻाल्हि त जेॾियूं सुहिणियूं हुयूं, पर मज़े जी ॻाल्हि इहा त क़ुर बि पढ़ी पई वञनि, तारीख़ जो बि इल्मु उन्हनि खे, मतिलबु लिखियल पढ़ियल, तरबियत हुननि जी अहिड़ी। उन पौड़ी बादशाह जे दरबार में अचण जी इजाज़त घुरी। बादशाह इजाज़त ॾिनसि, पौड़ी आई, बादशाह खे सलाम कई। मां बादशाह जे पासे खां वेठो हुउसि। जेॾीमहिल आई पौड़ी त ॿुधाए में त पौड़ीअ जे मुहांडे मां, लटे कपिड़े मां, ॻाल्हाइण मां महसूसु पियो थिए त का वॾी इबादत गुज़ार। बादशाह हुनखे पंहिंजे वेझो घुरायो। पौड़ी जॾहिं बादशाह जे वेझो आई, बादशाह खे चई त बादशाह सलामत, मां पाण सां गॾु आंदियूं आहिनि 5 कनीज़ूं। ऐं अहिड़ियूं इहे जेके मां 5 कनीज़ूं आंदियूं आहिनि, अहिड़ियूं कनीज़ूं कंहिं बि बादशाह वटि न आहिनि। मां दावा सां चवां थी त कंहिं बि बादशाह वटि न हूंदी, छो जो जेॾो अथनि अकुलु, तेॾो अथनि हुस्न, तेॾो अथनि इल्मु। बादशाह सलामत, मां तुंहिंजे ख़िदमत लाइ आंदियूं आहिनि, तुंहिंजे साम्हूं बीठियूं। वज़ीर किसो ॿुधाएसि पियो। वज़ीर चयसि त तुंहिंजे मरहूम पीउ ईअं कनीज़ुनि ॾे नज़र खणी ॾिठो, मुंहं मां ॾिठई त जेका पौड़ी दावा करे थी, पौड़ीअ जी दावा सही। ख़ुशि थियो। बादशाह हिननि खे चयो त तव्हां मां हर का मूंखे गुज़िरियल बादशाहनि ऐं गुज़िरियल क़ौमुनि जा कुझु हाल किसा ॿुधाए। हर हिकु कनीज़ बादशाह खे पंहिंजे इल्म खां मुतासिर कयो। कहिड़ो बादशाह जे अॻियां हुननि बयानु कयो जो बादशाह बाक़ाइदे हुननि खां मुतासिर थियो त बराबरि जेका पौड़ी दावा करे थी त हेड़ियूं अकुल में, सूंहं में, इल्म में कंहिं बादशाह वटि न। बादशाह पौड़ीअ खे पंहिंजे पासे में कुर्सी विहारी इज़त सां। कनीज़ुनि जे रहण लाइ बादशाह हुकुम कयो अलॻि महल। उहो महल जंहिंमें रूम जे बादशाह जी धीअ शहज़ादी अबरेज़ा, उहो जेका शिरकान सां गॾु अचे, उहो महल हुननि खे ॾिनो ऐं उन्हनि जे आराम आसाइश जे लाइ हर शइ जो बादशाह हुकुम कयो त इन्हनि खे ॾिनी वञे। उहे कनीज़ूं ऐं उहा पौड़ी 10 ॾींहं हुते रही।
तुंहिंजो पीउ बादशाह जेॾी महिल महल में वेंदो हो त जे राति जो बादशाह वञे त ॾिसे त माना जेॾी महिल बादशाह वञे त ॾिसे त निमाज़ पइजी पढ़े, ऐं ॾींहं जो जे बादशाह वेंदो हो त ख़बर पवंदी हुअसि त पोड़ी रोज़े सां आहे। राति जे कहिड़े बि टाइम ते बादशाह वञे त निमाज़ पढ़ंदे ॾिसेसि। ॾींहं जो बादशाह वञे, जंहिं ॾींहं बि वञे त ख़बर पएसि त पोड़ी रोज़े सां। बादशाह अञा हुनजी अदब वधीक करणु लॻो। मूंसां बादशाह ॻाल्हि कई त यार हे पोड़ी त का वॾी इबादत गुज़ार आहे, का नेक साले बानी आहे रब जी। मुंहिंजे दिलि में त हिन जे लाइ अञा वधीक इज़त थींदी थी वञे। 11हों ॾींहुं थियो, पोड़ीअ बादशाह खे ईअं कचहरी कंदे कंदे कनीज़ुनि जो मुल्ह, कनीज़ुनि जी क़ीमत ॾियण जो चयो। बादशाह चयो, हा ॿुधाए, बराबरि तुंहिंजूं कनीज़ूं अनमोल आहिनि, जेका तूं क़ीमत चवंदी मां तोखे क़ीमत ॾींदुसि। पोड़ीअ चयसि, बादशाह हिननि जेके मुंहिंजूं कनीज़ूं आहिनि न, हिननि जो मुल्ह, हिननि जी क़ीमत माण्हुनि जे ॾियण वठण वारो जेको सिस्टम थींदो आहे न, उन खां मथे आहे। छो जो मां इन जे करे इन्हनि जे लाइ तोखां नथी सोन घुरां, न चांदी, न हीरा जवाहर, थोरा या घणा। तुंहिंजे पीउ जो हिन जा इहे ॻाल्हियूं ॿुधियूं त तुंहिंजो पीउ अजब में अची वियो। पोइ छा थी चई? चई बि थी त क़ीमत ॾे, वरी चई थी त मां कुझु घुरां बि कान थी। नेठि भला तूं ॿुधाए त नेठि छा वठंदी आहे, क़ीमत हिननि जी छा आहे? हिन चयसि त बसि हिननि जो मुल्ह इहो आहे त तूं हिकु महीनो रोज़ा रख, बसि इहो मुल्ह आहे, मां तोखे ॾींदुमि। ॾींहं जो रखो रोज़ा, राति जो पढ़ निमाज़। ॾींहं जो रख रोज़ो, राति जो निमाज़, बसि ईअं सम्झो ख़ुदा कर। जेकॾहिं तो इहो मुंहिंजो शर्त क़बूल कयो त हे तुंहिंजे ई महल में थियूं रहनि, तुंहिंजी मिल्कियत आहे। बादशाह अञा ईअं सम्झो ॼण बाहुड़जी वियो त भेण हेड़ा माण्हू बि दुनिया में रहनि था। तव्हां दोस्तनि जिन गुज़रियल किसा ॿुधा हूंदा त उनखे थोरो ईअं हिंट ॾियां त उहो शहज़ादी अब्रेज़ा जेका ईसाई छोकिरी हुई, जेका मारिजी वञे, जो उनजो पीउ पलांद पियो करे त उन पोड़ीअ चयो त न, पलांद हिन जो मां कंदुसि। पोइ भले महीना लॻनि, भले साल लॻनि, पर पलांद हिन जो मां कंदुसि। हीअ पोड़ी उहा आहे। एॾो हुन बादशाह ते असरु विधो जो बादशाह हुनजी नेकी, हुनजी इबादत, परहेज़गारीअ ते बादशाह परेशान थी त भेण हिनखे दुनिया जी लालच न आहे। जेको चए त मां ॾियांसि, जेको चए त मां ॾियांसि, पर चए थी त कुझु बि न खपे, सिर्फ़ु इहो आहे त फी सबीलिल्लाह महीनो रोज़ा रख, ॾींहं जो रोज़ो, राति जो निमाज़। इहो मुल्ह आहे हिन 5 निबाननि। बादशाह जे दिलि में अञा हिन पोड़ीअ जे लाइ इज़त वधी वई त रब साईं हिन नेक औरत जे सदके मूंखे अञा वधीक फ़ाइदो पइजे। पोड़ी खे चई त मां त अलाए छा सम्झी वेठो हुअसि त तूं अलाए छा घुरंदीअ, पर ठीकु आहे, मूंखे तुंहिंजो इहो शर्त क़बूल, मां महीनो रोज़ा रखंदुसि। पोड़ी चयसि त तूं रोज़ा रखंदे मां तुंहिंजे लाइ दुआऊं घुरंदसि।
मां तुंहिंजे लाइ दुआऊं घुरंदसि। पाणीअ जो हिकिड़ो कंवरो घुराए, पाणीअ लाइ कंवरो हिकिड़ो घुराए। कंवरो आयो, उन में पाणी पियल हुजे, पोड़ी उहो कंवरो हथ में पकिड़े, उन ते ईअं चप चुरनि पिया पोड़ीअ जा, ईअं कुझु लफ़्ज़ पढ़ण लॻे, सम्झूं न पिया, आस्ते पई पढ़े। कुझु देरि ईअं पढ़ी, सम्झ में असांखे न पियो अचे, न वरी असां ॿुधी पिया सघूं, पढ़े आस्ते पई, असां सम्झी बि न पिया सघूं, ॿुधी बि न पिया सघूं। हिन छा कयो जो उन ते पढ़ी, उन कंवरे ते हिकिड़ो कपिड़ो, कंवरे जे मुंहं ते कपिड़ो ढके, उनखे क़ाबू करे, कपिड़े खे क़ाबू करे उन ते मोहर हणी। मोहर हणी ऐं तुंहिंजे पीउ खे ॾिनई। असां सभु ॾिसूं पिया, तुंहिंजे पीउ खे, तुंहिंजे पीउ खे चई त हाणे ॿुध, हिन नेक कम में अलाह तुंहिंजी मदद कंदो, पर हाणे हीअं करिजो, जॾहिं 10 रोज़ा पूरा थियनि न, पहिरियां 10 रोज़ा पूरा थियनि, 11हों रोज़ो जॾहिं तूं रखी, त 11हें रोज़े जी शाम जो जेॾी महिल न तूं रोज़ो इफ़्तार करीं, त रोज़ो तूं इफ़्तार कजां हिन लोटे में हिकिड़ी शइ अथई, उन सां रोज़ो इफ़्तार तोखे इन सां करणु। ऐं इन सां तूं इफ़्तारी कंदे न, इन जो असरु उहो थींदो जो तुंहिंजे दिलि मां हिन दुनिया जी मोहबत, हिर्स ख़तमु थी, तुंहिंजे दिलि में ईअं सम्झ त नूर ईमान भरिजी वेंदो। मां हितां सुभाणे वेंदसि हली, मां हितां वेंदसि, 10 ॾींहं गुज़रंदा न, मां वरी मोटी ईंदुसि, 10 ॾींहं गुज़रंदा मां वरी मोटी ईंदुसि। हिन तुंहिंजे पीउ खे उहो लोटो ॾिनो, तुंहिंजे पीउ लोटो वठी ऐं महल जी हिकिड़ी कुंड में वञी मुसलो विछाए वेही रहे, लोटो पाण सां गॾु हुजेसि। ॿियो ॾींहुं थियो, बादशाह रोज़ो रखियो, पोड़ी वई आहे, हिकिड़ो रोज़ो, ॿियो रोज़ो, तव्हां त 10 रोज़ा तुंहिंजे पीउ रखिया, 10 रोज़ा रखियईं, 11हें ॾींहं हिन जेको रोज़ो रखियो, शाम जो रोज़े खोलण महिल पोड़ी जा लफ़्ज़ यादि अस, उहो लोटो पाण वटि रखी छॾियो, उन लोटे खे न खोलियो, रोज़े खोलण महिल उहो पीतई, पाणी हो उहो पीतई। हिन उहो पीतो जो त पंहिंजे दिलि में हिकिड़ो ॾाढो ख़ुशगवार हिकिड़ो असरु हुन महसूसु कयो, दिलि में, दिलि जी कैफ़ियत ई मट थी वियसि। ॿियो ॾहो वरी तुंहिंजे पीउ रोज़ा शुरू कया, 11हों 12हों, पोड़ी मोटी, जीअं न वणनि जो पन थींदा आहिनि, वॾा पन, उन्हनि में उहो हिन जा इहो अक जा कीअं केलनि जा जीअं पन थींदा आहिनि, उन में हिकिड़ी कुझु मिठाई खणी आई, तुंहिंजे पीउ वटि आई, अची हुनखे सलाम कई। बादशाह जो हिनखे ॾिठो त बादशाह त हाणे सही सम्झो हिन जो मुरीद थी वियो। बादशाह उथी बीठो, मरहबा मरहबा ए नेक औरत, अलाह जी बानी, मरहबा। बादशाह, मां तुंहिंजे लाइ मिठाई आंदी आहे, हीअ मिठाई ईअं सम्झो जेका न आख़िरत जूं मिठाइयूं आहिनि, हुन दुनिया जूं, हीअ हुन दुनिया जे मिठाइनि मां मिठाई अथई, अॼु शाम तूं इन सां इफ़्तारी कंदी। तुंहिंजो पीउ
अक़ीदत वेही वई हुअसि। तुंहिंजो पीउ वरी ॾाढो ख़ुशि थियो, पोड़ीअ खे दुआऊं पियो करे, पोड़ी जे हथ वठी पोड़ी जे हथनि खे पियो चुमे। हाणे पोड़ीअ जी बि घणी इज़त पियो करे। उहा मिठाई तुंहिंजे पीउ वरी रोज़ो उन सां खोलियो। रोज़ा रखंदे रखंदे तुंहिंजे पीउ खे 20 ॾींहं गुज़री विया। 20 ॾींहं पोड़ी वरी बादशाह वटि आई। बादशाह खे अची चई त बादशाह, मां जेके हिकु कनीज़ूं तो वटि छॾे वई आहियां, ॿिया बि के अलाह जा बाना आहिनि जेके तोखे ॾिसण में नथा अचनि। मां हे जेको हितां वेंदी आहियां त मां वञी उन्हनि सां मिलंदी आहियां जेके आम माण्हू खे ॾिसण में नथा अचनि। मां उन्हनि सां तुंहिंजी ॻाल्हि कई आहे, तुंहिंजी नेकी कई अथमि, सॼो तुंहिंजो किसो बयानु कयो अथमि, हो बि तो मां ॾाढो ख़ुशि आहिनि। बानियुनि जो ॿुधायो अथमान त हो इन ते बि ॾाढो ख़ुशि आहिनि त अहिड़ियूं कनीज़ूं तो जहिड़े बादशाह वटि हुजनि। सो बादशाह सलामत, मुंहिंजो इरादो आहे त हे जेके कनीज़ूं मुंहिंजियूं आहिनि जेके तुंहिंजे लाइ आंदियूं अथमि, हाणे तुंहिंजी मिल्कियत आहिनि, बसि तूं ईअं सम्झ मुल्ह हुनजो अदा करींदो पियो। मां इन कनीज़ुनि खे उन्हनि ग़ैब जे जेके ईअं सम्झ वली बुज़ुर्ग आहिनि जेके तोखे ॾिसण में नथा अचनि, मां उन्हनि वटि हिन खे पंहिंजी ॿाननि खे वठी वञा ऐं उतां तुंहिंजे लाइ दुआऊं घुरायां। थी सघे थो त मोटनि त तुंहिंजे लाइ को हुन दुनिया जा के तोहफ़ा के सुखड़ियूं खणी अचनि। तुंहिंजो पीउ ॾाढो ख़ुशि थियो। तुंहिंजे पीउ चयसि त मूंखे न खज़ानो खपे, न का बि शइ माल मिल्कियत मूंखे न खपे। भला ॿुधाए त तूं हिननि खे कॾहिं वठी वेंदी? पोड़ी चयसि मां 27 राति जो हिननि खे वठी वेंदसि, ऐं जीअं हे चंड ॾिसबो त मां पहिरें ॾींहुं हिननि खे वापसि वठी ईंदसि। ऐं तूं तेसिताईं पंहिंजा रोज़ा, सॼो महीनो गुज़री वेंदो, तूं पंहिंजा रोज़ा पूरा करे चुको हूंदे, पोइ थींदी हो तुंहिंजी मिल्कियत, तुंहिंजूं फरमान बरदार। बादशाह सलामत, मूंखे दुनिया जी लालच न आहे, माल मिल्कियत मूंखे न खपे, पर मां कसम खणी थी चवां त मुंहिंजी हर कनीज़ जी क़ीमत तुंहिंजे बादशाही खां वधीक। बादशाह चयसि त बुज़ुर्ग ख़ातून, नेक बानी, मूंखे, मां सभु ॼाणा थो, मूंखे ख़बर आहे तुंहिंजा मूं ते अहसान आहिनि। पोड़ी चयसि त अहिड़ा मौक़ा वरी क़िस्मत सां मिलंदा आहिनि, हे तुंहिंजे करे ख़ासि मां इहे इबादतूं पई थी करायां। सो तुंहिंजे महल में जेकॾहिं हिन को तुंहिंजो वेझे में वेझो जंहिंसां तुंहिंजी दिलि हुजे, उहो माण्हू बि मूंखे ॾे त मां हिन कनीज़ुनि सां गॾु, हिन बानियुनि सां गॾु उन खे बि वठी वञा, त उन खे बि हिकिड़ो कल्बी सुकून हासिलु थींदो। ऐं हो जेके ग़ैब वारा वली आहिनि उन्हनि वटां बि हुनखे कुझु मिलंदो। बादशाह चयसि त मूं वटि हिकिड़ी रूमी कनीज़ आहे, नालो अथसि सफ़िया, उन मां मूंखे 2 औलाद आहिनि, हिकिड़ो छोकिरो हिकिड़ी छोकिरी, पर इहो आहे त के साल थी विया आहिनि त मुंहिंजा 2 गुम। हीअं कर भला, तूं मुंहिंजे उन खे वठी वञ, त इन बुज़ुर्गनि खां दुआ कराई न त मन मुंहिंजा बच्चा वापसि मोटी अचनि। पोड़ी चयसि इहो त ॾाढो भलो थी वियो। चई पोड़ीअ जो मतिलबु बि हिते ईअं सम्झणु थी वियो, हाणे तुंहिंजो पीउ रोज़नि पूरनि करण में लॻी वियो। पोड़ीअ चयसि दवा हाणे मां वञां थी ग़ैब वारनि, हाणे हुनखे पंहिंजी कनीज़ खे घुराए। हाणे जेका ज़ुल्मकान जी माउ ऐं नुज़रत ज़मा जी माउ चई हाणे उनखे घुराए त मां उनखे पाण सां गॾु वठी वेंदसि।
बादशाह हुकुम थियो, अची वई। बादशाह हिन खे हुन पोड़ीअ जे हवाले कयो त जीअं हीअ चवई तीअं कजांइ। पोड़ी हुनखे ॿियूं जेके 5 कनीज़ूं हुअसि उन्हनि सां गॾु वरितईं। वई वरी अंदरि कोठीअ में। बादशाह जे लाइ हिकिड़ो ईअं पीअण जी शइ, पर सील बंदि थियल हुई, खणी आई। बादशाह खे चई त बादशाह जॾहिं 3हों रोज़ो थिए न, 3हों रोज़ो थिए त तूं वञा हमाम में, वञी वेंदिजांइ, गुस्ल कजांइ, पोइ उतां मोटी अचिजांइ पंहिंजे महल में, पर सुकून वारे कमरे में वञी उते तूं हीउ पीजांइ, बसि तुंहिंजूं सभु मुरादूं पूरियूं थी। बक़ाया किसो इंशाअल्लाह सुभाणे।